साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सब खां पहिरीं त असांजे मलेर प्रेस क्लब अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि खे हिते भिटछा जी नगरी में हलफ बरदारी उनजी तक़रीब थी आहे। उन्हनि जा नवां जेके उहिदेदार चूंडिया विया आहिनि। सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो पहिरीं त मुबारकबाद पेश करियां थो। ऐं दोस्तनि सां गॾु असां गुज़िरियल साल बि गॾु हुयासीं ऐं माशाल्लाह तमामु बहितरीन अंदाज़ सां गुज़िरियल साल बि हिन दरगाह भिटदणी जी मज़ार जे अहाते में दोस्तनि हलफ़ खयो। हिन दफ़े बि हिते ॿियों साल आहे ही दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते दोस्तनि हलफ़ बरदारी तक़रीब हिते मुनक़िद कई आहे। ऐं माशाल्लाह तमामु बहितरीन हिकु दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु अज़ीम बुज़ुर्ग हस्ती आहे ऐं सिंध जो रहबर आहे असांजो। उन जी मज़ार ते अॼु ही हाज़िरी भरण लाइ हिते पहुता आहिनि ऐं हिननि जी हलफ़ बरदारी बि हर साल जीअं हिन साल बि हिते मुनक़िद थी आहे। जस्तो पेश कयां असांजे सीनियर मलीर अवामी प्रेस क्लब जे सभिनी सहाफ़ी दोस्तनि खे त उहो हर साल कंहिं न कंहिं मज़ार ते वञी हलफ़ बरदारी तक़रीब मुनक़िद कंदा आहिनि ऐं तमामु बहितरीन इहो क़दम आहे। हिननि सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियण सां गॾोगॾु हिननि खे इहो बि दुआ लतीफ़ सरकार जी मज़ार तां इहा दुआ था पेश कयूं त हीअ हमेशह पंहिंजे कलम जे ज़रिए ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जो आवाज़ु बणिजंदा ऐं पंहिंजे कलम जे ताक़त सां मिसकिन माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे हल करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर मुबारकबाद पेश करियां थो। महिरबानी सभिनी दोस्तनि जी।